मुख्तलिफ जगहों ता तिलावत कयूं भाग भला किस्मत चंगिया मुसलमान दी जो नेमत उज़मा बैतुल्लाह रसूलुल्लाह कलामुल्लाह दुनिया जे अंदर मजहब तवा के खोड़ दिसण बिधण में ईंदा ईसाई मजहब यहूदन जो मजहब सिखन जो मजहब हिंदुन जो मजहब चुड़न चमारन जो मजहब आए न बाबा मुसलमान जो मजहब इस्लाम दीन कुरान कर ध्यान मजहब माना हलण जो रस्तो क्या की हलजे काडा वणजे हां किया घूमजे काथे घूमजे समझो ना इशारा तो छा खाइजे छा न खाइजे छा पीजे छा न पीजे छा पाइजे छा न पाइजे मजहब दसे थो जिंदगी गुजारण जो तरीको रस्तो मजहब माना हाँ रेशम रसूलुल्लाह कलामुल्लाह बैतुल्लाह चौथे पारे के अंदर आले इमरान सूरत में आयात करीमा तिलावत किया रब फरमायो रब तो फरमाए इन अव्वल बैतिन वुदिया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन सभी सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवण सां मुसीबतूं अल्लाह उतारे रब तो फरमाए दुनिया जो महवर मरकज सेंटर विच काबो तव दुनिया जो पहिरियों पहिरियों अल्लाह घर काबे के ठाहे काबतुल्लाह सुभान अल्लाह केड़ी ॻाल्हि कई त दुनिया जो विच काबो आ दुनिया जो विच बैतुल्लाह है वो चाचा जे एतबार न चई त माप कर हां ये यकीन न चई त माप तू कर जे माप में फेर घेर निकरे त को मूसा गाला दुनिया जो विच चाहे बाबा काबतुल्लाह बादशाह ऐलान कयो जो जमीन जो विच मापे ॾींदो न के अध बादशाही जो जेको वाक तो समुद्र जो पानी पानी करे पयो अध बादशाही जो मिले जमीन मापण ला पर बादशाह जो कोयो ऐलान एड़ो खतरनाक हो जेको माप में फेर घेर निकती घट वधाई थी त या सिर्फ कलम हुन फांसी ते चढ़ियो विंदो या उम्र कैद जेल में के रखियो विंदो कोई सीने ते हथोणी करे या हामन हाणे एक डी ऐलान ॿियो डी ऐलान टियों डी ऐलान केर सही नंबर हणाए केर या दावा ऐ चेमें पूरी करे एकड़ो दुनिया जो विच ॿियो ज़मीन जो विच समझो ना दुनिया जो विच काबो आ दुनिया जो विच काबो मां जे चेम चाचा रे एतबार के देना अचे तो वनी पाण माप कराए माप में फेर घेर निकरे पो मूंसा गलाए बादशाह जो भी एड़ो ऐलान हो जे जमीन जो विच मापे ॾींदो न के अध बादशाह जो पर अॻियां बादशाह चङा वाइदो कंदा पूरो कंदा उन्हनि जो वाइदो पत्थर ते लीक अॼुकल्ह वारनि वांगुरु न ये तो वरी एड़ो मथे में बादशाह हुन बाबू वज़ीर आज़म लॻो आ जेको नूर भी चोर भी सब कम उबतड़ वायदा जेके कई पूरा क्या है अब केड़ा वायदा कया त नौकरियों
ॾींदुसि घर ठाहे ॾींदुसि कर्ज़ सफ़ा न वठंदुसि कर्ज़ वठंदुमि के गोली हणिजो अलाए जीतरी जी गोली अलाए एटीएम जी गोली हाँ गोली तो गोली है ना सब कम बुतड़ कहीं ना या तक न चाहिए असान समझो से कम तो उबतो जे घर ठाहे ॾींदुसि मां चवां थो घर ठाहे न चयो ने घर ठाहे हज़ारे घर ठाहे छॾिजे की न नौकरी ॾींदुमि जो न समझो से असां न चयो हिन नौकरी तो लाहींदुमि कर्ज़ सफ़ा न वठंदुमि मां तो चवां 72-73 साल पाकिस्तान के गुज़री विया जिंदगी में कॾहिं पाई के हुकूमत के बादशाह अहिड़ो कर्ज़ न वरितो आहे जेको 2.5 साल जे अंदरि कर्ज़ वरितो आहे ये ना बाबा हमारा जी निभागी रहना चंद्री रहना सब कम उबतड़ जब इस मानी पजाए तो मानी ठुक न पजाए जब इस कपड़ा धो तो कपड़ा न धोए जब इस कपड़ा न धोए जाए देर न करे मान ने पचाए तो मान जा ड्रिप पचाए रखे मुर्सुबी समझिए सब कम उबतो थी करे जे छे तो रोकिया तो करे थी जे छे को चवा तो नथी करे बटेली जारी थे तो कपड़ा जाम थी विया के हाने सुबह मता सफर ते भी वणो होवे सुबह जो घर वाले की चई वे तो कपड़ा न धोई जाए ये तो निकली वयो हिन गड्ढे खई वाह जे किनारे ते वो घर कपड़ा धोईंदे धोईंदे वही तो पैर तिरकी धू वाह वाह वो सफा शूट पे वही हां तेर पे वही जाचे के घरवाली काने हे हो खबर पस्त बाबा वो तो कपड़ा धोण वई जे वाह जी किनारे ते बैठी जिथे ते कपड़ा जी ते गंढ पई आ के आला ने के छे ने बागी गिरी पई मानू के जाचन तो मुझे घरवाली गिरी पई कपड़ा पहने डुड़ी गई हां अलावा को जाऊं से दाऊं से हमरान के तो बा हेडे लड़ी वई होगी ना ने वो बाली वई होती है सब कम उबतो इन वजीर आज़म जो भी कम सजो उबतो इन ना बादशाह के जो ज़मीन जो अधु विच मापे दीदो अधु बादशाह प्रत्यार को बाद में बकरार भी बेचारो तंगो धणमो बकरनो जे वजा तो याद माल जो धक लगी तो वाह न त पो दाल मानी मिलंदी जेल में इनो जान छुटंदी या उमर जान छुटंदी भाई भी समझे पयो बाबा ने मानो तक अची वेंदो न को छा चवंदो यार हेड़े जिंदगी जीअण को मरणो का वो खुद के छुटंदा देखो तानी बेरोजगारी जे करे मानो केतरा खुद के शुकन था खोड़ है ना हां खुद के शिकरण हराम आ समझो ना बकरार जे वनी नालो लिखाई जे वनी पोतो तो वजीरन मशीरन ॾिठो तो जा चरियो ॾेटोला कॾ छुड़ी आयो ये तो मां ज़मीन जो विच मापी ये खबर अथी जे सब खबर आ टियों ॾेड़े को वठी करे ऐलान थियन था पिया वो आई लिस्ट में अॻ में नालो लिखाए वियो आहे तंग में उन को माप करायो न त को मां आया हाज़िर अॼु ताईं कोई न आयो आहे तुंहिंजो मथो फिरियो आहे दूसरा मतंगा जे मां मापी तुम दवा क्या दो न चवा दो न एंट्री थी वई बादशाह ने खबर पोती बादशाह पूछा कई जो खबर न पूछो तो सही खबर अथस जैसे सब खबर अथस जे जो जंजीर अगे जंजीरन सा माप थींदी सरकारी जंजीर हुंदा समझो था ना हमरा कुले जे जंजीर खणी एकड़े तरफ जे आओ कई जंजीर हणदे 50 जंजीर हणी कलाक डेढ़ लगो सो वरी मोटियो बे तरफ दे वरी टे तरफ दे वरी चौथे तरफ दे बटन कलाक में फिरी फिरी सोचे एकड़ी जाए ते किलो ठोके भी रहे ये विच जमीन जो हुआ बादशाह ने रिपोर्ट पूछी से जट जो पुटरो एकड़ी जाए ते एडी वरी चई तरफ न फिरी फिरी एची बटन कलाक में जे विच जमीन जो हुआ विच मापे आयो जे तो सही विच मापे आयो विच मापे आयो छे हा से विच मापे मानू आ के जिन्नो आ वो देव त नाए हां अब बाबू इसरी तो मिनल जिन्न भी तो हुयो ने जे सुलेमान अलैहिस्सलाम के चयो तो भाई घबराए ना कोई हाम न तो हणे खणे
मां तो वञा काॾे थो वञा खणी थो अचां ओ बल्कीस जो तख़्त जे घणो वक़्तु लॻंदो जे कुझु वक़्तु लॻंदो जिन जे कुझु वक़्तु लॻंदो वो सहाबी सगुरो आसिम बिन बरखिया उन चयो साईं मां इस्म आज़म जो माहिर पढ़ां थो पियो इंशाअल्लाह अख छिंभ में अची वेंदो जिन जी ॻाल्हि कई सम्झो था न पर ये ॻाल्हि ॿुधायांव त बल्कि जी करामत आहे करामत अल्लाह जी कुदरत हूंदी आहे जो ख़ुदा जी कुदरत सां बल्कीस वारो तख़्त अची वियो पर करामत उन सहाबी जी सम्झो था न हाओ बादशाह आयो वाडे खबर मापी थी जमीन हा साईं मापी आहे विचो ये पक्क सां इहो विचो देर न कई जैसे हा विचो आखिरकार जट चवण लॻो त बादशाह जे तोखे बि एतबार नथो अचे त माप तूं करा माप में फेर घेर निकिरे त पोइ मूंसां ॻाल्हाए पोइ जेका तुंहिंजी सज़ा मुक़ररु थियल आहे त पोइ मां क़बूल आहे माप कराए मां त मापी आहे मुंहिंजी माप में विच हे आहे पर तूं भल वज़ीर मुशीर खोड़ थी माप तूं कराए जे माप में फेर घेर निकिरे त हाँ मां वेठो आहियां मां वञा थो रही थो माप में जेकॾहिं खोट वाद निकिरे त सम्झो था न अर्ज़ पे कयूं काबत लाइ दुनिया जो विचो चओ सुभान अल्लाह रब तो फरमाए इन अव्वल बैतुम वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्का मुबारकम व हुदल जनर जा बपुड़ा हूंदा बैरानी में जनर हूंदा हाणे त अलाए आहिनि अलाए न आहिनि रिवाज मथियो पुर फिरंदो आहे हेठो पुर मज़बूत पर उन हेठे पुर में कील हूंदो आहे विच ते काबत लाइ दुनिया जो विच आहे हा न सॼी दुनिया काबे जे चौधारी फिरे हीअं सम्झाए सॼी दुनिया जूं मस्जिदूं काबे जे काबतुल्लाह हेॾे आहे हिन हेॾे हुननि जो वरी हेॾे हुननि जो वरी हेॾे वरी हिननि जो हेॾे ईअं न चौधारी काबे जो तवाफ़ हले थो 24 कलाक जे माण्हू बंदि था करे अल्लाह जा फ़रिश्ता कनि था पिया नूरानियत वारी तजल्ली काबे जे मथां 24 कलाक किरे थी पोइ असांजो सिजदो अल्लाह जी ज़ात खे आहे छो त ख़ुदा जी नूरानियत वारी तजल्ली काबे ते आहे सुभान अल्लाह होडम वाली मस्जिद काबीर काबो तो आईनो शीशो ॾींदाऊं सिज खे काॾे वे वीचारो बि हणी आहे हाणे लोड वठे थो हणी अथसि थोरो थोरो लोड वठे सेटिंग करेसि न त मां तुंहिंजी लोड हो परे थी करे ॻाल्हाईंदुसि जीअं सम्झ में थी अचे वेझो थो वञा त लोड त तव्हां करे थो आईने में जेकॾहिं सिज ते हीअं साम्हूं हणिजे त उहे सिज जा रेज़ श्वा सिज मोटकंदो आहे श्वा ईंदा हाणे असां जूं जेके मस्जिदूं चौरी तरफ़ काबे जे मुंहुं आहे उन्हनि जो आईनो आहे ख़ुदा जे नूरानियत वारी तजल्ली काबे ते आहे काबे जो श्वा मस्जिदनि ते आहे असांजो सिजदो अल्लाह काबे वारी नेमत रब करीम मोमिनन मुसलमानन खे ॾिनी आहे ख़ुदा जो
قد خلقنا الإنسان في أحسن تقويم رب فرمائے انسان تو کیسوں اٹھائیوا انسان 18,000 مخلوقات مار بچوں جو آسوں انسان کے بنائیوا پہنے نعمتوں جو رب کریم ذکر قرآن کریم اندر فرمائے فرمائے افلا ينظرون الى الابل كيف خلقت والى السماء كيف رفعت والى الجبال كيف نصبت والى الارض كيف سطحت رب تو فرمائے زمین آسمان جب نندے تک دزئی پر جے سواری تے سار دی کرے منظر تے کرے ان دے نہار نظر کر ان اٹھ کے مار بکیڑو سنو بنایو یہ تجھے تابع بنائے دنو او دنیا دا انسان رب جے دے نعمت جو شکریہ ادا کر جے شکر کردے در بدھائے نہیں گئی بدھائے نہیں دو کعبۃ اللہ جڑی نعمت ہے کہ ملیا مسلمانوں کے کعبۃ اللہ جڑی نعمت مسلمانوں کے ملیا نا جن میں ایک نماز پڑھنے سے لکھ نماز جو ثواب جن جو ڈسن سراپا رحمتا برکتا اللہ جو رحمتوں نازل تھن تھیوں طواف وارن کے بھی ملن پر لیکن نظر وجھی کرے کعبے میں اتے بیٹھا ہم تو کوئی بھی رحمت کا خالی نہ ہیں ویہ رحمتوں ان ڈسن وارن کے ملن انیان تو کہ کعبے جی فضیلت بدھایا امام الانبیاء محمد مصطفیٰ احمد مجتبہ فرمائیو او مجھا امتی اوجرے تمام سفر کرے کعبے جے طواف دے لائے پہلی نگاہ نظر وجھی کرے کعبے میں وہ دعا گھرو جے کی دعا تماجی جائے دی گھرے اللہ رد نہ کندو موٹائی دو نہ ہوا تماجی دعا قبول تھیوی دی ماں کافی بار دعاؤں تے گل ہے وا دعا کو کرے کدے بانو گھر دعا پر ان دعا جو نتیجہ دنیا میں کون ڈسندو آ وہ پریشان تھی دعا وہ کنجے چرچن دے کنجے صلاح دے کنجے مشورن دے وری خدا جو در چھدے کرے وہ غیر جی در دے دھکا کھائیں دعا اب آئی آئے چھوڑے کے شادی کرائی پر 10 سال تھی یا اولاد رہتی تھی مشکروں ملیوا مشہور ملوا تو بابا سکھا کھڑ دیر نہ تھی فلانے پیر تے پہنچن جی دیر آ بس اللہ اکبر یہ مقدر میں ہوندئی اولاد لکھل ہوندئی تو ضرور ملندئی اولاد کیر نہیں دعا اولاد کیر نہیں دعا تنہی فرمائیں یا ابو لمن یشاء إناث ويهب لمن يشاء الذكور فرمائے مجھے مریا دھیاں دھیاں جاں پٹری پٹر جاں کہیں کچھ نہ جاں مجھے مریا کیوری دعا اولاد اولاد رب ڈین دعا وہ گھنا دوست مایوس تھی کرے پریشان تھی کرے وہ خدا جے در کے چھڑے کرے غیر جے در تے دھکا گئی وہی جے کال حق سچ جی کجے دید جے سہی وہابی تھی یہ دیوبندی ولین کے نمنی دا تھی رب کعبہ جو قسم آسا جو ایمان کی دعا تک کائنات میں مخلوقات میں انسان ذات میں پر نبی دی جماعت میں محمد مصطفیٰ دے مٹو نہ کو چھوا نہ تھی دو نہ آئیوا نہ ہی دو نہ جمعوا نہ جم دو
आओ तो के मां पंहिंजे अकीदे ईमान जी गाल करे छॾियां हे उलमाए जो जमियत उलमाए इस्लाम जो नज़रियो अकीदो ॿुधायां आहे छो त माण्हुनि खे ग़लति सम्झायो थो वञे माण्हुनि खे भुलायो थो वञे माण्हुनि खे रुलायो थो वञे हिकिड़ा चवनि था साईं इमामनि खे न मञींदा आहिनि वरी टी कंपनी चवे थी त साईं नबियनि खे न मञींदा आहिनि वरी चौथा चवनि था साईं वलियनि खे न मञींदा आहिनि रब्बे काबा जो कसम असांजो ईमान अकीदो त काइनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबियनि जी जमात में मुहम्मद करीम जे मन को थियो आहे न थींदो न आयो आहे न ईंदो न ॼमियो आहे न ॼमंदो मुस्तफा जो शान काइनात पूरी मखलूकात खां मथे आहे ख़ुदा खां बाद में शान आहे त मुहम्मद मुस्तफा जो आहे आओ मां पंहिंजे ईमान अकीदे जी ॻाल्हि कयां तो मां जहिड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबर न थींदा पर दुनिया जा सभु वलीअ गॾु कर सोने इमाम अली मुर्तज़ा जे शान बराबर न थींदा पर दुनिया जा सभु वलीअ गॾु कर कंहिं नबी रसूल जे शान बराबर न थींदा पर जाते सभु नबी रसूल गॾु जम इंतज़ार कम इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा आमना जो लाल महबूबे दुल जलाल मुहम्मद रसूलुल्लाह जे मक्के मां निकरी करे हदीम मां आराम मां सजाग थी करे बैतुल्लाह मां बाहर निकरी करे बरकत शुक्राने जा नफल पढ़ी करे सवारीअ ते सवार थी करे मेराज वारे सफर में मेराज वारी रात में बैतुल्लाह खां निकरी करे ओ जिब्राइल साना हलंदो पयो यसरब जी ज़मीन छॾींदा वया पूरे सीना ते बरकत नफल पढ़ंदा वया बैतुल्लाह में भी आया मिस्र जी जाए छॾे करे शहर छॾे करे इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जने फलस्तीन जे ज़मीन ते आया जे फलस्तीन जे ज़मीन ते बैतुल मुक़द्दस होयो जाते रब करीम सवा लखो नबी रसूलन के मोकिलियो हो अज सारा नबी रसूल इंतजार में इस्तिकबाल में मेराज वाली रात इमामुल अंबिया खुदा जो कसम बैतुल्लाह खां निकरी करे बैतुल मुक़द्दस में आया सवा लखो नबियन सां मुलाकात कया इमामुल अंबिया मुसल्ले ते बीठा सवा लखो नबी रसूल मुक्तदी थी पया मुहम्मद सबूर जो इमाम बणजी चुको पर आवाज घट रखिए जाते सब नबी रसूल गॾु हुजनि इंतजार कनि मुस्तफा जो बैतुल मुक़द्दस में पहुंचनि चौल सुभान कालोड़ी वारो इन रात बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो खुदा जी कुदरत सां बंद न थियो खुदा जी कुदरत यकीनन साईं मौलाना फारूक अहमद साहब जन मस्जिद जी देखभाल कन पया इमाम वरी ॾिसंदा आहिनि यार मस्जिद खुलियल त न आहे हा बंदि करे ॾींदा बंदि कबी आहे ॿिनि वजह या त कुतो ॿिलो न अचे या त कोई चोरी न करे है ना मस्जिद में चोरी करे था वञनि माण्हू कुरान पया न पखा लाए था घड़ियाल खणी था वञनि ये न ॿिनि ॻाल्हियुनि जे करे थियणु खपे बैतुल मुक़द्दस जो भी दरवाज़ो जो मुतवली हो रखवालो हो संभालींदड़ हो हमेशा बंद कंदो हो पर इन रात बैतुल मुक़द्दस जे दरवाजे के वडा जोर ॾिनाई बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंद न थो थे कारीगर आया मिस्त्री आया जो फनी खराबी आ मोटी वया सुबह ॾिसंदा बैतुल मुक़द्दस जे दरवाजे सुबह जो जे चंद जोर लगाए तो जोर ॾियण जी ज़रूरत ही कोन्हे का बस साॻियो ताक़त पोजीशन साॻिए में
वो परेशान थी वियो भॼी वियो यहूदियुनि जे आलिमनि ॾे तौरात ऐं इंजील जे माहिरीन ॾे ख़बर नाहे अलाए कहिड़ो राति ग़ैब हो जिन हो बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंदि न थिए पियो बटन माण्हू ज़ोर ॾिनो कारीगर बि चयो हाणे साॻी पोज़ीशन में उहो दरवाज़ो उहो ई आहे छा आहे छा था चवनि राति का वॾी शख़्सियत अचणी हुई जंहिंजे करे बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंदि न थियो हूंदो ॾिसो त सही ॾिसण वारा ॾिसंदा चवनि था बैतुल मुक़द्दस में ख़ुशबू बि ॾाढी आहे जेको अंदर अचे तो बहारी बारिया वॾी फरहत ये जो ॾिसण त पेर बि सवारीअ जा पिया या अल्लाह जी कुदरत जो रब करीम मिठड़े मोहम्मद करीम के रातो रात एड़ो सफर मंज़िल महीने वाली रातो रात कराई महीने वाली न जे करे चवां तो त यो ज़मीनी सैर हो सफर हो जो माण्हू उन दौर ज़माने में उठया घोड़या हाथिया गडया खच्चर ते सवारी करे सफर तय करे महीनो लगी वञे मक्के खां निकरी करे फलस्तीन जे ज़मीन ताईं महीनो सफर तय थींदो हुयो हेॾे तवज्जो कजाए रात जे से मेरे भैया मंज़िल पलक झलक रात जे से में कराया कुरान करीम में या ॻाल्हि आई रब हीअं फरमायई सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير سبحان الله جسد کے رب کریم ان بھاگے وزیر اعظم جان چھڑائے کرونا کے رب دور فرمائے کرونا وقتیا کرونا یہ کھنگ یہ زکام یہ لیس تو پرانے دور کھا وٹی ہلندو تو اچي کين نہ کھڑی اچے بھی صحیح ہاں بابا کرونا جے کرے یہ آفت سمجھو وبا سمجھو بیماری سمجھو بیماری کیر نہیں دعا اللہ ورے دور کیر بندو اللہ جرا گالاयो تو صحیح دروازو رب جو وٹ جن جے کرے ان وبا کے آنے تو وری باہر مانے تو معلوم نا خدا جے درد تے رجوع کجے نہ کرونا کے جی مسجد تے مدرسہ میں پیا اللہ سمجھ دے کھن کے زکام تے کہے کہ نہ پر ان وجو हाणे ताज़ो जेको कोरोना वारो दौर गुज़री वियो सक्कर में को मज़दूर वेचाड़ो अधु उम्र खां मथे चढ़ियल एॾो पुराणे सक्कर जे पासे जेको जाए ड्राई शाम जो वेचाड़ो 500 रुपया उन मौलाईअ खे मिलिया खयूं पियो वञे पुलिस बीठी आहे हुन की कुझु दज़ी बज़ी सॼी ॾींहुं भला कई कम खंघंदो वञे पियो ऐं पकड़ियऊंसि पकड़े करे चयसि तोखे कोरोना आहे खंघंदो थो वञे न खंघंदो थो वञे तोखे कोरोना वठी आहियां गाॾीअ में ग़रीब चवणु लॻो मां सॼो ॾींहुं कमु कयो आहे दुधड़ जो मिटीअ जो मूंखे कोरोना बिरोना न आहे मां मज़दूर माण्हू आहियां कि न तोखे कोरोना खणी था हलां वरी वेझो लेबर कॉलोनी में सटनि पिया न हल बाबा पियो लोड़ जंहिंखे न कोरोना बि कोरोना आख़िरकार पुलिस वारा बि अलाह हिननि खे बि हिदायत करे चे घणा कमाया चे 500 रुपया चे 500 रुपया दे बस जांच नहीं था बेचारे जा 500 रुपया कढी करे अकेले हल बाबा काजे भी कोरोना पुलिस वारन जा तो एड़ा दौर थी गया इन कोरोना में मां तो चवा बस अल्लाह समझ दी अब आज कोरोना अची वने और बड़े रुजू कजे ना दूर तो वो कंदो ना हां तने फरमाई वतिला
فهو يشفين مرد भी रब दी दुआ मर्द के दूर भी वो कंदो रब साईं रा किसा काफी कुरान करीम जे अंदर सच्चा नबियन जा भी जिक्र कया पर तो के मुके रब कुरान जे जरिए बुधाया समझाया सिखाया रब तो फरमाए मोमिनो मुसलमानो ईमान वारो जेकरे मां अल्लाह ते यकीन भरोसो अथ मां रब जो कुर्ब चायो ता त मां दुनिया जे अंदर थोड़ी तकलीफूं नीदो मां तकलीफूं ते सब्र जरूर कजो सब्र कंदो त सब्र जा सोरा तवा जेकरे बेसब्री कंदो ने रब से कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन ईमान वाला तकलीफ में मुसीबत में परेशानी में बकम जाए बकम न छड़ जाए रब केड़ा कमन रब दो फरमाए नमाज पढ़ जाए सब्र कर जाए मां अल्लाह गड्ढो हां